हिननि खे कश्मीर छॾण लाइ मजबूर कराइण वारी त्रासदी ते ठहियल आहे। हाँ बाबा, अॼु असांखे हीअ फिल्म ज़रूर ॾिसण घुर्जे। रात तक कश्मीर छोड़कर जाने को कहा है। हमारे लोग मर रहे हैं सर। कश्मीर चल रहा है, खुलेआम कश्मीरी हिंदुओं का कत्ले आम हो रहा है। अपना धर्म बदलो, भागो या मर जाओ। कश्मीर के मसले का एक ही हल, अल जिहाद। एक ही आवाज बुलंद होगी, पंजाब पंजाब कहेगा। अल्लाह, यो तो ऐसा सभन सहन कयो होसी। बंद कयो, बंद कयो, बंद कयो या टीवी आणे, बंद कयो। अम्मा, अम्मा, छा थियो अम्मा? ये तो रुगो फिल्म आहे न, एॾो ॾकी छो थी अम्मा? बचड़ा, इहा तव्हां सभिनी लाइ फिल्म आहे, पर मुंहिंजे लाइ त इहो हिकु अहिड़ो नासूर जख़म आहे जेको हिन फिल्म खे ॾिसी करे अॼु ताज़ा थी वियो। अम्मा, बस कर मड़, असां ये फिल्म बंदि था कयूं, पर ॿुधाए त सही आख़िर छा थियो हुयो ऐं छो थियो हुयो? हीअ फिल्म त हिकु ॾिसण जो ज़रियो आहे। हिन फिल्म खां वधीक ज़ुल्म त असां सिंधियुनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। अचो, अॼु मां तव्हां सभिनी खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठल घटनाऊं ऐं ज़ुल्म ॿुधायां थी जेके असां सिंधियुनि सां थिया।